कि ना मां मूंखे तकड़ा सॼो शहर पिनणो आहे मूंखे मां ये कोसे भत जो चमचो भरे रखियसि तरीअ ते तरी जो सड़ियसि त विधई वात में वात सड़ियसि त ॾिनई ॾीत मां ये चो फ़क़ीर दुआ कजां चयो मां दुआ वारो दरु ई सड़ी गुनाह करे करे नाफरमानियूं करे अल्लाह तो घुरियो कॾहिं जो रब नथो ॿुधे चरियो आया नबीअ जे ग़ुलामीअ में अच हुज़ूर फरमायो रात जो सुम्हो 4 कम कंदा कयो 4 घणा 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 ये 4 त ॾाढा चओ 4 4 वॾा किताब 4 वॾा नबी 4 वॾा मलाइका 4 वॾा रसूल 4 खट के पावा 4 मोहम्मद जूं न्याणियूं 4 मोहम्मद जा यार 4 वज़ू में फर्ज़ 4 रात जो सुम्हो 4 कम कयो कहिड़ा अगलिकू अबवाबकुम दरवाज़ा बंद करे छॾियो मथां को दुश्मन न हमलो करे हाँ साईं ॿियो फरमाए खतू अनीतकुम पंहिंजा थांव ढके छॾियो मथां कुतो न अची मुंहुं हणे मथां ॿिली न अची बाल्टीअ खीर वारीअ में मुंहुं हणे मथां कूओ न किरी पए मथां विछूं न किरी पए तव्हांजी निड़ीअ में न फासे मथां ज़हर पियो मरी वञो मां मोहम्मद खे ॾुख थींदो हुज़ूर फरमायो धाम त ढके छॾींदा कयो पर मथो बि ढके छॾी ज़ोर सां हिन जो वरी मथो उघाड़ो मस्जिद में ईंदा त मथो उघाड़ो कोरज में कॾहिं वियो आहे मथो उघाड़ो करे कढई त जज नासन मां लसी मस्जिद में अचो त मथो उघाड़ो पोइ वरी कावड़ बा साईं मुनीर मस्जिद में टोपियूं नथा रखो छो पोइ सुभाणे तुंहिंजी कांच पली तुंहिंजे कांचूं बि रखूं पोइ वरी साईं मुनीर चंदो करे छो चई जमायतुनि जूं कांचूं वठी काॾी वञूं कंहिंखे चऊं ख़ुदा जो कसम हाणे अॻिलो जुमो मुंहिंजो टंडे हलाए आयो कि हमरा वीचारे जी कांच सही कोन्हे कांच रखी गोॾ ॿधी वीचारे निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितो कांच खणी पोइ मुंहिंजे अॻियां रोए वेठो साईं मुंहिंजो कांच खणी मुंहिंजो मुंहुं खई आहे मुस्लमान आहिनि जेके जुती मस्जिद मां नथा छॾनि साजो असांखे पीमा एतिरो न सेखारियो जेतिरो पाक मोहम्मद असांखे सेखारे ज़ोर सां ज़ोर सां हुज़ूर फरमाई जुती पायो छंडे पायो है ख़ुदा जो कसम साईं छो फरमाया को जीत न वेठल हुजे तव्हांखे डंगे न विझे पर मैं रात जो बिस्तरे ते अचो न बिस्तरे खे 3 दफ़ा छंडी न कयो साईं छो जे मथां को नांग न वेठल हुजे तोखे धकु न छा त असांजे नबी असांखे सम्झाए फरमाया धाम ढके छॾियो ॿ ॻाल्हियूं टी ॻाल्हि अतफियू सरजकुम लाइटियूं बंदि करे छॾियो मथां लाइट छाट न थिए भित छाट न थिए ऐं असां वारा मवाली सगोरा सिगरेट पीअंदे पीअंदे मुड़ुस जी अखि लॻी वई नुक़सानु कहिड़ो जो सवड़ के बाहि रिलीअ खे बाहि कमरे खे बाहि सवड़ बि चट त मवाली बि चट मवालियुनि ते त मयार ई कान्हे मवालियुनि पाण में सलाह कई चऊं भाऊ हिकिड़े दफ़े मरी वियासीं चए कीअं चए रमज़ान ऐं महरम गॾिजी पिया हाणे रमज़ान ऐं महरम कीअं गॾु पिया चए हिकिड़े साल गॾिजी पिया ॾींहं जो रोज़ो राति जो पिट असांजी त बेख निकिरी जिन खे महरम ऐं रमज़ान जी ख़बर कोन्हे इंसान जहिड़ो कहिड़ो है राति जो सुम्हो लाइटियूं बंदि कयो मथां शाक न लॻे चौथी ॻाल्हि कफू सिबियानकुम पंहिंजे बच्चनि खे मगरिब खां पोइ ॿाहिरि न छॾियो रोड आहे खूह आहे बरसाति जो पाणी बीठल आहे मचां बच्चो ॿुॾी न वञे असां त नबीअ खे प्यारा हूं पर असांजा बच्चा बि मोहम्मद खे प्यारा संजन दस्तरखाने ते मानी पिया खाइनि नंढो छोकिरो डोड़ंदो आयो खॿे हथ सां मानी खाइण शुरू कई बिस्मिल्लाह बि कोन पढ़े हुज़ूर हुन बच्चे खे चयो कुल बिस्मिल्लाह खा भले पर पहिरियों बिस्मिल्लाह त पढ़ केॾो 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 प्यार सां पियो नबी साईं सम्झाए ऐं असां मुला कीअं सम्झाईंदा आहियूं हेॾो सारो थियो आहे बिस्मिल्लाह पढ़ी चंपो जो हणाए त मुठ वही असां मुलनि जो सम्झाइणो पर मां खा भले पर पहिरियों बिस्मिल्लाह पढ़ छो त बिस्मिल्लाह पढ़ी खाइण मोहम्मद जी सुन्नत आहे ऐं तव्हांजे लाइ बि देगियूं तयारु आहिनि देगियूं हेॾा चांवर
चप ते रख त दोनों जी वठन सुलेमानी जलसो कोन है हिसाब सां साईं मुनीर वेचारे के संगत मां जमायत मां मेहनत करे हेडो वडो इज्तिमा ये जेके भी आया इन मीरो खान में मुनीर जा मेहमान कोनन अल्लाह जा मेहमान हाय हुजूरों ने बच्चे के जो कहा भले पर बिस्मिल्लाह पढ़े हुजूर जिकले साहब मानी खानी शुरू कई उन बेचारे का बिस्मिल्लाह पढ़ विसरी भाई वेसरदा सांजे तबियत में ये पहरियो रोजो मुल्लन का विसरी विंदो अचे तो रमजान अचे तो कराची टपी आयो आ अचे तो मुखे बिगड़ो पोड़ो चे मरी विया सुहेल तो झूला पियो अचे मुझो मरो ना पोड़ा ईमान होंदो तो बार भी रोजा रखंदा बाकी ईमान न होंदो हेड़ा बुंड अन्न जी बोरी रखें त कंबर ताईं साह न पटे रमजान आयो शीशी हथ में केॾा पेट में रमजान शरीफ आया तुझे पेट में हरकत बुधा मीरो खान वालो 11 महीनन में एडी बरकत ना है जडी रमजान जे 5 मिनटन में रब बरकत रखी जोर से यो पैकेजन जो महीनो थव पैकेजन ते हिरियल आयो ना मीरो खान वाला यू फोन जो पैकेज टेलीनार जो पैकेज मिनट फ्री रात जो वेठो मच्छरन में हणो हणा मच्छर पिया खाइन छड पचर उथो तो रहमत जो पैकेज नफल पढ़ तो फर्ज जो सवाब जोर जा नफल पढ़ तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ तो 70 फर्जन जो सवाब हिकड़ो जुम्मो पढ़ 70 जुम्मन जो सवाब हिकड़ो कुरान जो खत्मो पढ़ 70 खत्मन जो सवाब जोर जा बुलंद आवाज़ से हाय आया बीठो तो रमजान बरकत भरियो रहम हुजूर फरमायो जे रोजेदार के रोजो को लायो रब 3 सवाब दींदो 3 केड़ा केड़ा बुध जा एक रोजे खोलाने वाले जा टोटल गुनाह माफ ये रुगो रोजे खोलाने जो सवाब पर रोजेदार जे सवाब मां कट कान थींदी ये मीरो खान जा बुखिया सेठन जेके कटींदा आहिनि रब तो जे मुझे कटा ही कोन मां वटि जोड़ी जोड़ा कटे वो जब खोट हो ना मुझा गंजे ही भरिया पिया हंद मां छो कटिया व इमिन शैइन इल्ला इंदना खजाइन मुझा गंज भरिया पिया मां छो कटिया रोजेदार जेतिरो सवाब खोलाने वाले के ऐं रोजे खोलाने वाले जा टोटल गुनाह माफ ओ सखी निकरी अचो रमजान में महरम में मुड़सो झलियो न तो दे आऊं दे क्यों लाहींदुस रमजान में तो के बरो मुखा बिगड़ो मुल्लो पूछे साईं रमजान में मानू मस्जिद में घणा छो था अचन मुल्लन के वरी खार सथी दे मानी थी अचे मुल्लन जी नेता केर अचे ना बताए फकीर वाली नेता बताए फकीर चो ई तो जे सजो गोठ सयूं चाड़े पो सब मरी वने पोचे अम्मा ही मां ढोयो ढोए जडे घर भरियो तो पो अम्मा भी मरी वने पो सयूं ही मां मुले मुखे चो सही रमजान में मानू मस्जिद में घणा छो था अचन मुझो रमजान में वडा शैतान हुंदा न बदल नंढन का मीरो खान वाला बड़ा ढा ठका जो कल मस्जिद में रोजे खोलाने वाले के रोजेदार जेतिरो सवाब टोटल गुनाह माफ ऐटो सवाब बुझ जा वमन अशबा साइमन जे रोजेदार के ढो करायो अल्लाह उनके क़यामत जडी मां मोहम्मद जे हौज जो पानी पियाए को जोर से जे करे अम्मा आशा थी फरमाए नबी से रमजान में 3 कम कंदा 3 शद मैजरो मजबूत चेल बदंदा संदरो बदंदा बाल्टी हथ में हुंदी रोजायतन के पानी पियारींदा मानू पुछंदा सही छाता कयो फरमाया अल्लाह जे मेहमानन जी मां मोहम्मद खिदमत कयो जोर से पांजे घर वारन के जागाईंदा सजी रात रोई रब जे दर ते गुजारींदा है जो इंशाल्लाह रमजान असां निभाईंदासीं रोजा रखंदासीं तरावीह पढ़ंदासीं जागी गुजारींदासीं रुठल रब के परचाईंदासीं हमरा अगले के चो रमजान आयो रोजा रखी छे न राजो पढ़े न इत्काफ में बैठे न शब्बे कदर में जागी न
कुरान ॿुधी न चए भला ईद ते सयूं खाधई चए यको काफ़र सम्झो अथई सयन में मुड़ुस काफ़र थो ये बख़्शत जो राज्य है भलाईअ जो राज्य पर 5 अहिड़ा निभागा अथव जिन खे 15 शाबान ते माफ़ी न मिलंदी 5 घणा दुआ कयो अलाह निभागन खां बचाए 5 जेके आहिनि इहे रहमत प्रूफ आहिनि रहमत असर कान कंदा आहिनि जे तूं चवंदो आहे इहा मुंहिंजी वाच वाटर प्रूफ आहे भले 3 ॾींहं पाणी में पई हुजे पाणी कोन ईंदो अंदरि 5 अहिड़ा निभागा आहिनि जिन में रहमत अंदरि दाख़िली कोन थींदी अहिड़ा तल निभागा उन्हनि में पहिरियों अथव मुशरिक जी माफ़ी कोन्हे जेसिताईं सची दिलि सां तौबा न करे मुशरिक माना ख़ुदा जा सां शिरक करण वारो रब सां शरीक न ॻोल्ह न पीर खे न पैगंबर खे न फ़क़ीर खे न मौलवीअ खे न हाजीअ खे ख़ुदा अकेलो शरीक माना भाईवार शरीक माना सभई ॻाल्हायो शरीक माना रब थो चए मां इबादत में अकेलो मुंहिंजा भाईवार कोन आहिनि ये तव्हां वटि मोटरसाइकिल में भाईवारी जाइज़ आहे कार में जाइज़ आहे बनीअ में जाइज़ आहे मकादे में जाइज़ आहे फार्म में जाइज़ आहे पेट्रोल पंप में भाईवारी हिकिड़ी शइ में भाईवारी जाइज़ कोन्हे सम्झी विया आहियो या ॻाल्हि खोलियां सम्झी विया आहियो हिकिड़ी शइ में भाईवारी जाइज़ कोन्हे उते दुनाली खयूं बीठो आहे हेॾे आई त मां नासूं चीरींदोमांसि भाईवारी जायज़ कोन्हे हिकिड़ी शइ में उहा ज़ाल में भाईवारी जायज़ कोन्हे तोरे भला ज़रदारीअ जी फोन आई आहे छा मूंखे पियो हिकिड़ो जट चए साईं हो बि त पंहिंजा अथसि मूं चयो पोइ पिणे बि त पंहिंजो अथई भाणे बि पंहिंजो अथई चाचा बि पंहिंजो अथई साईं कमायूं करे सुता आहिनि मूं चयो तुंहिंजी शादी थी त देगियूं पिणे लाथियूं कार्ड पिणे छपाया जंहिं न खाधो त पटका पिणे सॼी महिनत पिणे कई पोइ कॾहिं तो चयो आहे त बाबा अॼु तुंहिंजो वारो आहे छो छिता थिया बचायो पाण खे शिरक खां जारी आहे ही चए थो साईं मुंहिंजे साईं कंबर वारे खे सॼी ख़बर आहे त पोइ बम छो लॻुसि मिस कॉल थो हणाए मिस कॉल पलाल में बम पियो ख़बर कान्हे पियो त ख़बर हुयमि सॼी ख़बर आहे छो छितो थियो सॼी ख़बर रब खे कंहिंखे ॿई हथ बुलंद करे चओ सॼी ख़बर कंहिंखे अला यालम मन ख़लक़ रब थो चए पीर फ़क़ीर खे ख़बर कोन्हे सॼी ख़बर मां रब खे आहे की असां वारा छोरा भॻा बीठा आहिनि साईं मुंहिंजो हथ ॾिस भला फलाणी मूंखे मिलंदी कोन मिलंदी मुल्ले खे कहिड़ी ख़बर जे मुल्ले खे ख़बर हुजे तोखां अॻु ई वञी मुल्लो लाइक मिले छो सिधो थियो सॼी ख़बर रब खे तावीज़नि जे चक्कर में न पाओ तावीज़ी बेड़ो ॿोड़ींदई बेचारी तो जे पिन्या दर न पिन मथां पिन ते पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पछाड़े जेके मस्जिद छॾे विया रब जो दर छॾे विया पराए दर ते किरिया मिटाई पियो चए छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी सुतन मथां सुभाणे फूकू हाणे मुला मिटाई को कोन्हे मञींदे पिणे को मञींदे मिटाई तो चए छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी अड़े ॿुॾी छो न मरी जो पिनी पियो पेना इन रात मुशरिक जी माफ़ी कोन्हे जेस ताईं सच्ची दिल सां तौबा न करे ॿियो पीउ मां जे नाफ़रमान जी माफ़ी कोन्हे ॿुधो बाबा बि नथा चवनि तूं त पोढ़ो मुंहुं वारो बाबा चवंदे तुंहिंजो पेट्रोल थो खपे पीउ जी इज़त कर रब घर जा ठिकर बि सोना अमर जे पेरनि में जन्नत आहे अमर जे पेरनि में जन्नत आहे ज़ाल जे पेरनि में सैंडल आहे तव्हांजी मर्ज़ी आहे जन्नत कमायो जा सैंडल मूंखे भेड़ो कामरेड चए साईं मायूं भला दाढ़ी वारनि खे ॾिसी पोइ छो लिकंदियूं मूं चयो उनखे ख़बर आहे त नर इहे
पर दो मर्द खवा न खतरे खां तो हज़रत अताला शाह बुखारी के हिकिड़े पुलिस ऑफिसर चयो साईं तव्हांजो जलसो थो थिए त सभु एजेंसियूं वठां पुलिस तरथलो सॼी सरकार तरथलो ॿिया जलसा था कनि त ख़बर ई कान थी पए चई चरिया खदड़ो घर ईंदो आहे त ख़बर ई न हूंदी आहे मुड़ुस माण्हू घर ईंदो आहे त सभु गंदी खणी भॼनि हा ही देवबंदी मर्द कलंदर शिरक के रूप में ईंदे देवबंदी मुक़ाबिलो कंदा मिदत के रूप में ईंदे देवबंदी मुक़ाबिलो कंदा ख़त्म नबूवत जो इनकार कंदे देवबंदी मुक़ाबिलो कंदा सहाबा ते तबरो कंदे देवबंदी मुक़ाबिलो कंदा अमेरिका जो साथ ॾींदे देवबंदी मुक़ाबिलो कंदा हिननि मुजाहिदनि खे जमियत वारनि खे रब पैदा हिन जे करे कयो क़यामत तक मोहम्मद जे दीन ते चौकी ईंदा रहंदा ज़ोर ज़ोर डॉक्टर साहब ज़ालमन के मुकाबले में बीठो आ तो तुम वरी उन जे मुकाबले में बीठो आ तू ज़ालमन जो साथारी आ तू आलमन जो साथारी आए पछता पांगे फैसले ते ये लख कब्र में नाला नहीं सहाबा जो मसलो पंजन छोरन जो मसलो ना है पूरी उम्मत जो मसलो आलमन ते तबसरा डॉक्टर हेड़ो आ फजल रहमान हेड़ो आ शेरानी हेड़ो आ तू छा कयो आ तू वडा वार रखी छोरन के चाइन प्यार होता आलमन ते तबसरा तो केड़ो कश्मीर पता कयो मुझे क़यादत ते तबसरा छन त कम एड़ो कंदो मां जो कंदो न खण मुखे सजी खबर आ तुझे पिते खां वाक़िफ़ आ रब के साथ जो कसम डॉक्टर साहब के कोई पछताव कोने को वो आज भी कराची में हैदराबाद में कोचिया में लाहौर में इस्लामाबाद में तरजो इलाके में मैं डॉक्टर साहब कदम रब के साथ जो कसम हाय उतन के भतारन के ललकारी ने डॉक्टर चलो और भतारो मत समझो असा इलेक्शन कटिया रत जे आखिरी कतरे ते जमियत जा जोधा तहां जो मुकाबलो कंदा असांखे परावन जो दुख न हुए तो हूं ही परावा है खारन को शिकायत आहे न का पंहिंजनि असांखे पीढ़ियो जो कम भी मिलियो आहे यारनि खां लुड़कनि में लिकायो आहे कंहिंखे रब चेता बरतानिया जो जमण ते सरहद जे इलाके में इमरान खान के हथों आंदो वियो आहे ऐं इमरान हवालो करे आयो आहे कादियानियत के तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ कादियानियत के तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ उन्हनि खे चयो अथई तव्हांजी तबलीग आम थींदी इमरान त छा पर इमरान जो पीउ कबर मां उथी अचे ताइम रिसालत जे मामले सां हथ चढ़ाव नथो करे सघे जेकॾहिं कादियानियत जो दिफ़ा कयो वियो रब जे ज़ात जो कसम ऐं जमियत मौलाना फजल रहमान असांखे कार ॾिनी तलवार करण जे इलाके मां सभे ना हज़ारे ना लखनि जे तादाद में जमियत जा झंडा खणी नारा हणी सरनि सां कपन ॿधी जमेले जमियत जे क़यादत में इहा पंहिंजी जान मोहम्मद जे इज़्ज़त ते क़ुर्बान करे छॾी ॿई हथ बुलंद करे सॼी जमात उथी बीहे सब खुदा के लेकर सब दोस्त पांजे पांजे जान दे वही अल्लाह पाक तहां भी हर कबूल फरमा माशाअल्लाह वीडियो भरजी वही अर्श ते पहुंची वही होदे अमेरिका रिपोर्ट वही हेदे अर्श ते रिपोर्ट वही त मीरो खान में हजारन जो तादाद में मोहम्मद जा गुलाम मोहम्मद जे इज्जत ते पांजी जान कुर्बान करण ला तैयार
जॾहिं नामूस रिसालत लेरी निकिती कराचीअ जे अंदरि, हाय रब जे ज़ात जो कसम, मां पाण उन रैलीअ जे अंदरि मुंहिंजे कायद जमीयत इमाम इनकलाब मतलब रैयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब हुक्मराननि खे ललकारे चयो, जेकॾहिं तव्हां बरतानिया सां वाइदो कयो आहे त इन रिसालत जे मामले खे ख़त्म करण जे लाइ हुक्मरान तव्हां बरतानिया सां वाइदो कयो आहे, मां फज़लुर रहमान मदीने में मोहम्मद जे रोज़े ते वाइदो करे आयो आहियां, जेसि ताईं हिकिड़ो बि मुस्लमान ज़िंदा हूंदो मोहम्मद जे ख़त्म नबूवत ते चौकी ईंदो रहंदो। जॾहिं मौलाना जी तक़रीर ख़त्म थी त असांजे हैदराबाद जो चूंडियल हो MNA बरेलवी मसलक सां मौलाना अबुल खैर ज़ुबैर नूरानी ग्रुप जो मौलाना जा हथ चुमे, हाय हाय दुश्मन पिया मञनि तोखे कहिड़े कुत्ते खाधो आहे, दुश्मन मौलाना जो हथ के चुमी रही, चे मौलाना आज आपने नूरानी साहब के रूह को खुश कर दिया। तो उथे को देवबंदी मुजाहिद बीठो, उन चयो नूरानी जो रूह खुश थे या न थे, अज मौलाना जे तकरीर खां रोज़े में मोहम्मद जो रूह जरूर खुश था। कराची जे तिब्बत सेंटर ते लखन जो इज्तिमा हो, मुझे कायद ललकारे खुदा जो कसम ये थे बीबी सवारा आया, मौलाना आपके जान को खतरा है, कि जान चली जाए तो चली जाए, मोहम्मद की इज्जत पे कुर्बान कर दो। जोर से तो गुंडा गन मशीन जो ये डहे सर विरंदा ये डंडन सा जो इंशाअल्लाह पयत बुलंद करे जो इंशाअल्लाह मर्दन जो मुजाहिदन मागुर जो इंशाअल्लाह शाद इज्तिमा थियो असाई मुनीर जे मदरसे हजारन जो इज्तिमा सब छो तू गुंडा गन मशीन सां ही डहे सर विढ़ंदई डंडन सां ही गाल न समझाए बाराणी मता अटके जमीयत वारन सां गुस्ताख कलामी न कई अथऊं न कभी, हर नए सिज जी सलामी न कई अथऊं न कभी, ये जमीयत पंहिंजी जान आहे। हिन खे वरी चओ तुंहिंजा उस्ताद केरु आहे, जमीयत वारा। अड़े पोइ उस्तादनि जी वाट छॾी अथई, वॾनि जो चयो न मञींदे त ॾुखियायूं ॾिसंदे कुंधर पिया कुझु भई। शींहं जंहिं महिल मरे पियो पंहिंजे पुट खे चई त पार तई हाथी त इंसान खां पासो कजां। शींहं पंहिंजे पुट खे चयो इंसान खां पासो कजां, इहो ॾुखियो अथई। चई ठीकु आहे, पिणस वियो मरी। शींहं जो पुटु निकितो, चई ॾिसां इहो इंसान आहे कहिड़ो जंहिंखां बाबो मूंखे डिॼारे वियो। आयो उठ पियो अचे, चई इंसान तूं आहे? चई इंसान अञा ॿियो आहे, मां कोन आहियां। माना हेॾी भला बि इंसान कोन्हे। हाथी पई अचे हेॾी कुंभट, इंसान तूं आहे? चई मां कोन आहियां, इंसान अञा ॿियो अथई। में पई अचे, इंसान तूं आहे? चई इंसान अञा ॿियो आहे, मां कोन आहियां। हिकिड़ो पोड़ो बुंड बीठो पियो कपे, अची हुन खां पुछई इंसान तूं आहे? पोड़े चयो जे हाणे ॾसांसि थो, शींहं जो पुटु आहे, चंबो हणंदो हिकु। पोड़े जी टल ॾिसे रजे करे पोड़े जे हाणे मां कापो थो कढां, बुंड वेंदो पाण में मिली, तूं पंहिंजी मुंडी, तूं शींहं शेर आहे ख़ुदा जो झंग जे रहण वारो, हिन बुंड में पंहिंजी मुंडी ॾे त बुंड मिली न वञे। ऐं इंसान खे वठियो थो अचां, अकुल ॾिस पोड़े जो, चई काबू त कयां। ओ जंहिं महिल मुंडी फासाई ॿिनि पुंडनि में काबू अची खुद ॾियारी लटला मोर मोर सां चई ॿुधा त इंसान कहिड़ो आहे? पोड़े चयो इंसान मां आहियां। चई यार बाबो सचो हो, वॾे जो चयो मञा हा त छो पादर खां। अड़े वॾनि जे हथ मां न निकिरो, वॾा वॾा आहिनि, वॾनि जो अकुल बि वॾो आहे, वॾनि जो इल्म बि वॾो आहे। जज़्बाती फ़ैसिला न कर। इन राति 5 माण्हुनि जी माफ़ी कोन्हे, मुशरिक जी माफ़ी कोन्हे, पीमा जे नाफरमान जी माफ़ी कोन्हे, टियों साड़ोटे जी माफ़ी कोन्हे। साड़ोटो इहो मर्ज़ वरी त मुल्लनि में सवायो आहे। कुझु त पाण खे बि सचु चऊं। बताए फ़क़ीर वियो पियो ॻोठ जे ॿाहिरां, सामान हुउसि। चई बीह त सौदो ॾेई अचां। वियो ॾेई आयो। चई जल्दी मोटे, चई गिराक वेठा ॾेई आयोसि। छा हो? चई हिकिड़ो जहिड़ो ॾींहुं ठगी क्यों हो साल। चई जहिड़ो? चई जहिड़ो ॾिनुमि रननि खे। ॿ भेनर हिकिड़े घर में रोज़ु जहिड़ो। कहिड़ो तव्हांजो कश्मीर जो मसइलो आहे? भेनर पाण में रोज़ु जहिड़ो।
चे ठगी ॾिनमि दुकानदारनि खे भले साल जमायत में लॻल हुजेसि पर चे साड़ ॾिनो मुलनि खे भले सॼी बुखारी यादि हुजनि पर रोज़ विढ़ंदा साड़ो टे जी माफ़ी कोन्हे इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब साड़ नेकिन खे ईअं साड़े जे बाहि काठियुनि खे साड़े वॾाई खोर जी माफ़ी कोन्हे जेको तकबर थो करे जेको कांच सां भेॼूं ढके थो काटन पई आहे मोबाइलियूं हथ में 12 सौ जो बूट मीरो खान मां पियो अचे लही ॾिसे त जहिड़ो स्टील मील मां ठहियो आहे ईअं विच बाज़ार मां ओचितो पेट में मिसकाल लॻा त गुड़ गुड़ हितीलो थी वियो दुकान था पुछे मस्जिद वेझी आहे मस्जिद वेझी आहे तूं तहजुद पढ़ंदे आहे न ख़ुदा जी तुम्हें हिकिड़ी मिसकाल जी दॿ झड़ण कोन्हे तुम्हें लहे छाजी आहे हज़रत अली साईं खे ग्रामराज अली मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां उहो यहूदी हो चे मां केरु आहियां चे सुञाणाए थो तूं लेट्रिन में वेंदो आहे लहे तॾहिं करे जॾहिं लेट्रिन में न वञे उते वञी ॾिस त कहिड़ा गुल था तो मां निकिरनि हिते असांजे छोरनि खे लहे विच ते सींद पौधर जा दॿा परफ्यूम सुबुह जो किले जहिड़ो लंगड़ो अंब पियो वञे अरे इन अखियुनि में मिटी पवंदई इन कननि में मिटी पवंदई जंहिं बदन खे सुरा साबुण पियो हणे इहो मिटीअ में मिली बारिश बधंदई वात खे जे छिके बदिजे फट मरी वेंदी अखियुनि ते पटियूं नक में कप वात में कप पटी ॿधी पई वारिस बधंदई वात खे जे छिके बदिजे फट सभई चवंदा मंझंदि थी वई मैयत खे कयोसि जट पोइ सुम्हारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट मथां विझंदई लट वरसो वञींदई वाट ते कबर में अखियुनि में मिटी चपल में मिटी कननि में मिटी वॾा वण वणकार जा जिथे नांगस हुजनि नीला जंहिं कबर में न अबो न अम्मा न मिट न माइट न चाचा न मामा केर भी गॾु न नमाज़ गॾु क़ुरान गॾु ईमान गॾु नेकियूं गॾु ख़ैरात गॾु हज गॾु सुठा अमल गॾु कबर में पहुचंदे रब कबर खे जन्नत जो बाग बणा पंजो हिन रात में जंहिंजी माफ़ी कोन्हे मिठी माइटीअ खे टोड़ण वारो आहे जेको हरू भरू वते थो माइटियूं टोड़ींदो इन जे करे इहे पंज